सखर सिविल अस्पताल जे सीनियर क्लार्क एजाज बिरोही पंहिंजी घरवारी समीना एजाज सां गॾु एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त संदसि पहिरीं घरवारी किरन फातिमा खे 2 महीना अॻु तलाक ॾेई छॾी हुई, जंहिं बाद किरन फातिमा मूंखे ब्लैकमेल करे रक़म जो मुतालबो कयो हो। रक़म न ॾियण ते मुंहिंजी ऐं मुंहिंजे घरवारी समीना एजाज मथां कूड़ी FIR दाख़िल कराई आहे। किरन बिला जवाज़ मुख़्तलिफ़ बहाननि सां असांखे परेशान करे ज़हनी टॉर्चर पई ॾे। अॻूणी घरवारी असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। साथारी अली मुग़ल नाले शख़्स जे चवण ते असांखे ब्लैकमेल करे पई, पर किरन ऐं उन जे साथारनि अली मुग़ल जी ब्लैकमेलिंग न ईंदसि। इंसाफ़ जे हासिलात लाइ अदालत वेंदसि। उन्हनि चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, DIG सखर, SSP सखर ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई आहे त अॻूणी घरवारी किरन फातिमा ऐं संदसि साथारनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए दाख़िल कूड़ो केस ख़त्म कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची